अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, मैं खलील अहमद कुरैशी ऐं इनसे मेरे यूट्यूब चैनल खलील अहमद सूर। दोस्तों, जीअं त चवंदा आहिनि त अकेलो माण्हू कुझु बि न करे सघंदो, कुझु करण लाइ हुनखे ॿ टे माण्हू पाण सां ॿिया मिलाइणा पवंदा आहिनि। ऐं जंहिं महिल उहो पाण सां ॿ टे माण्हू ॿिया मिलाईंदो आहे त उहा हिकिड़ी टीम थींदी आहे। ऐं हिकिड़ी टीम जेका हूंदी आहे उनखे टीम ठाहिण में कुझु शयूं हूंदियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके उनखे टीम बणाईंदियूं आहिनि। असांजे मुआशिरे में अक्सर जेके माण्हू आहिनि उहे टीम न आहिनि ठाहे सघंदा। टीम ठाहिण लाइ, हिकिड़ी बेस्ट टीम ठाहिण लाइ, ग्रेट टीम ठाहिण लाइ छा ज़रूरी आहे, कहिड़ियुनि शयुनि ते अमल करणु खपे, उहे शयूं अॼु मां तव्हांखे हिन पंहिंजी वीडियो में ॿुधाईंदुसि। दोस्तों, टीम जेका ठहंदी आहे उहा ठहंदी आहे केयर सां, हिक ॿिए जे ख़्याल सां। जेसि ताईं असां हिक ॿिए जो ख़्यालु रखणु न सिखंदासीं, असां कॾहिं बि हिकिड़ी कामयाबु, हिकिड़ी बहितरीनु टीम न ठाहे सघंदासीं। छो त टीम उहो ई माण्हू ठाहे सघे थो जेको हिक ॿिए जो ख़्यालु रखे सघे, जेको अॻिले जे बारे में सोचे सघे, जेको क़ुर्बानी ॾेई सघे। त यार ख़ैरु आहे, जेकॾहिं अॼु हुनजी तबियत ख़राबु आहे, उहो कमु नथो करे, कमु मां करे थो वठां, ख़ैरु आहे, को मसइलो न आहे, उहो भले रिलैक्स रहे। ॿियो त जेको आहे इम्पोर्टेंस जेको माण्हू नथो ॾेई सघे उहो टीम न ठाहे सघंदो। पोइ चाहे उहो इम्पोर्टेंस हुनखे कंहिं स्वीपर खे ॾियणी पए या कंहिं जेको आहे उहो बॉस खे ॾियणी पए। इम्पोर्टेंस असां जेसि ताईं नथा ॾेई सघूं तेसि ताईं असां हिकिड़ा सुठा लीडर नथा थी सघूं। थी सघे थो कोई अहिड़ो मसइलो आहे जंहिंजो कंहिं जेको आहे सुठे माण्हू वटि, जेको आहे कंहिं वॾे माण्हू वटि जो हलु आहे, उहो कंहिं पियोन वटि उनजो हलु आहे। थी सघे थो भित में कोको हणिणो आहे, को जेको वॾो माण्हू नथो हणी सघे, पियोन हणी थो सघे कोको। हिकिड़ो इहो सवलो एग्ज़ाम्पल आहे न। इन करे इम्पोर्टेंस मस्ट आहे। टीम ठहंदी तॾहिं जॾहिं असां हिक ॿिए खे इम्पोर्टेंस ॾींदासीं। असां पुछूं, को मसइलो थिए थो, मीटिंग कराए राय वठूं, बाबा कंहिंजी कहिड़ी राय आहे। जेकॾहिं कहिड़ो उते नथो ॻाल्हाए सघे, को ॿियो इंटरप्ट थो करे या को माना ॿियो हुनखे तंग थो करे, त असां हुनखे पर्सनल हुनखे घुराए हुनखां पुछूं, बाबा हे जेको मसइलो आहे हिन में तुंहिंजी छा राय आहे। हिकु ॿिए खे इम्पोर्टेंस ॾींदासीं त जेको आहे हो जेको मिसाल को पियोन आहे या केरु स्वीपर आहे, हुनखे असां इम्पोर्टेंस था ॾियूं त हो ख़ुशि थींदो ऐं हुनखे कमु करण ते दिलि चवंदी, ऐं हू कमु कंदो त रिज़ल्ट्स तॾहिं ई असांखे मिलंदा। उन खां ॿी ॻाल्हि त ट्रस्ट इज़ मस्ट इन एनी टीम। छो त ट्रस्ट अहिड़ी शइ आहे जेका कामयाबी जी कुंजी आहे। असां त मिसाल जे कंहिंखे को कमु चयूं ऐं उनखे असां एतबार न कयूं त उहो कमु कोन थी सघंदो। छो त असांखे फ़िकिर रहंदी, असां बल्कि उहो कमु ॾेई बि कोन सघंदासीं हुनखे। पर जेकॾहिं असां ट्रस्ट कंदासीं त ट्रस्ट जे करे जेको आहे उहो असांजो कमु बि थींदो। ऐं जेकॾहिं हुनजी नीयत में का बुराई हूंदी त उहो बि चवंदो, यार हिन मूं ते ट्रस्ट कयो आहे, हाणे मूंखे इहो कमु हिन जो ट्रस्ट ख़राबु न करणु खपे। ट्रस्ट ॿी जेको आहे उहो मेन शइ आहे हिकिड़ी टीम ठाहिण जी। ॿियो जेको आहे उहो हिकिड़ो जेको अक्सर जेको असांजे मुआशिरे में जेको हलंदो आहे, असांजा माण्हू जेके स्पेशली जेके लोअर जेको हुननि जो स्टाफ हूंदो आहे, उन सां घणो हिसाबु कंदा आहिनि। इहो जेको आहे उहो ॻाल्हि ग़लति आहे। इन सां टीम न आहे ठहंदी। छो त मूं तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो, इम्पोर्टेंस ॾियणी आहे हर कंहिंखे। जेकॾहिं अॼु उहो हिकिड़े जेको आहे लोअर ग्रेड जे माण्हू सां अहिड़ो मतिलबु की ख़राबु नमूने सां हिसाबु करे थो, त उहो सुभाणे कंहिं वॾे जेको आहे उहो मैनेजर सां या उन खां हाई लेवल जी पोस्ट वारे सां बि अहिड़ो हिसाबु किताबु कंदो। मसलन उहो हिसाबु कंदा रहंदा आहिनि, जेको आहे उहो 12 महीना आहे, जेको आहे हिनखे जेको आहे असां ॾियूं था 3,60,000 रुपया था थियनि हिन जा जेको आहे उहो। ऐं जेको आहे हिनखे जेको आहे उहो पोइ ईद ते जेको आहे उहो 2 ॻोठ ॾिनोमांसि 2,000, 3,62,000 अथसि। हिकिड़े वारे घरां वञे पियो कम ते त जेको आहे 500 रुपया ॾिनामांसि हिनखे जेको आहे ख़र्ची, 3,60,500 रुपया ॾिनामांसि। हिन जेको आहे उहो कयो छा आहे, हीअं हूअं फलाण टीर मटीर कल्ह जेको। ऐं ॿियो इवन एतिरी हद ताईं उहो कंदा आहिनि, मानी जो बि हिसाबु किताबु कंदा आहिनि। कल्ह हे शइ ठाराई, हूअं 2 मानियूं खाईंदा, 5 मानियूं खाई वियो, हीअं हूअं। अहिड़ियूं जेके शयूं हूंदियूं आहिनि न, इहे टीम न ठाहिण ॾींदियूं। अहिड़ियूं शयूं जे करे जेका ठहियलु जेका टीम हूंदी न, उहा बि टुटी वेंदी। ऐं ॿी जेका मेन ॻाल्हि आहे हिकिड़ी टीम ठाहिण जी, उहो आहे नज़रियो। जेकॾहिं जेके सभु टीम मेंबर आहिनि उन्हनि जो हिकु जहिड़ो हूंदो, उहे सभु मेंबर हिकिड़ी ॻाल्हि ते एग्री कंदा त उहा ॻाल्हि न थींदी, न त उहा जेको आहे ॻाल्हि थी नथी सघे। छो त मिसाल हिकिड़ो को टीम जो मेंबर आहे, उहो चवंदो भाई हे कमु थींदो, ऐं उते ॿिया सभु मेंबर चवंदा भाई हे कमु कोन, इम्पॉसिबल आहे हुते। तव्हां पाण फ़ैसिलो कयो, छा उहो कमु थी सघंदो? न, कॾहिं बि न थी सघंदो। छो त हो सभु माण्हू चवंदा न थींदो, ऐं हे वाहिद हिकिड़ो माण्हू चए थो इहो थींदो। त इहो
थी नथो सघे त जेके सभु माण्हू चवनि न थींदो ऐं हिकिड़ो माण्हू जे थींदो त उहो कमु थींदो। तो हे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके मूं सोचियो त मूं तव्हां शेयर कयां, तव्हांखे ॿुधायां कि टीम ठाहिण जे हवाले सां। उमेद त तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। ऐं जेकॾहिं अगरि तव्हांखे का ॿी ॻाल्हि आहे अहिड़ी ज़हन में जेका तव्हां चओ था त इम्पोर्टेंट आहे, मां जेको आहे पंहिंजी वीडियो में न आहियां ॿुधाए सघियो, उहा बराए महिरबानी कमेंट में पंहिंजो तव्हां उहा लिखी छॾींदा। ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।